कुणूं जेकॾहिं मौजूदु उहो माण्हू 3 दफ़ा पुकारण सां न आयो, किथे गाॾीअ में सुतल आहे, किथे बि आहे, पोइ जाॻियो त उन जो कुणूं कैंसल थी वेंदो। हिन वक़्तु हिकु दफ़ो सॾु कंदासीं 1 मिंट अध जे वक़फ़े सां, ॿीहर हुन जो नालो टियों दफ़ो जेकॾहिं हुन माण्हू जिते बि आहे उतां पंहिंजो नालो न पुकारियो त माना पोइ उहो वरी ॿीहर कुणूं थींदो। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं कंहिं माण्हूअ अहिड़े मुबारक सफ़र में बि ठगी करे पंहिंजे कार्ड जूं 2 कापियूं विधियूं हूंदियूं, अॼु हुन जो कुणूं निकिरी वियो, सुभाणे 2 मौज़ज़ मोतबर आलमनि चङनि माण्हुनि जे मौजूदगी में असीं वरी सभु कार्ड चेक कंदासीं। उन कुणे वारे माण्हू जी अगरि डबल कापी निकिती त हुन जो कुणूं कैंसल लिखियो वेंदो ऐं उन्हनि मौज़ज़नि जे मौजूदगी में बाक़ी पियल सभु कार्ड असां वटि उन टाइम महफ़ूज़ हूंदा। उनखे जेको आहे असां उनजो वरी कुणूं ॿीहर कढी, इन जे करे चयो वियो आहे त कार्ड ते पंहिंजो नंबर लिखो त जीअं उनखे इतला ॾेई सघूं। भला जे न लिखियो हूंदो कंहिं नंबर त उते जे आलमनि जे ज़रिए सां असां उन माण्हू खे इतला कराईंदासीं त भई पहिरियों जंहिंजो कुणूं निकितो उन जूं कापियूं डबल हुयूं, उन ठगी कई हुई, उहो कुणूं कैंसल थी वियो ऐं हाणे असां तव्हांजो ॿीहर कुणूं कढियो आहे। अच्छा, हिन में असां हिन खे सिर्फ़ु टिकेट जा पैसा ॾींदासीं, टिकेट ॾींदासीं ऐं रमज़ान ताईं इनशाअल्लाह हुनजी रवानगी हूंदी। तेसि ताईं हुनखे पंहिंजी तेज़ कोशिशि वठी पंहिंजा कागज़ मुकमल करणा पवंदा। सऊदी क़वानीन मुताबिक़ 40 सालनि खां घटि जेको नंढी उमिरि जो माण्हू नथो वञी सघे ऐं उहो माण्हू जेकॾहिं कंहिं फैमिली खे पाण सां गॾु फैमिली जे कंहिं फ़र्द खे वठी थो वञे त उहे ख़र्च उन जा हूंदा, टिकेट खां मथियां ख़र्च उन जा हूंदा। जेकॾहिं 40 सालनि खां मथियो माण्हू चए थो साईं मूंखे को रस्तो अचे थो, उहा माइक ते ॻाल्हि बयानु करणु मुनासिबु कोन्हे, रस्तो अचे थो ऐं वीज़ा लॻराए वेंदुसि त उहे इज़ाफ़ी ख़र्च था थियनि, उहे बि उन जे शख़्स जे ज़िमे हूंदा, उहे असांजे ज़िमे न हूंदा। इन जे करे जंहिंजी नसीब क़िस्मत खुले असां इनशाअल्लाह उम्मीद कयूं था तव्हांजी दिलनि जी धड़कन। अच्छा, उन खां पोइ ही जीअं तव्हां अॻे दफ़े इलाही दफ़ा ईअं थियो आहे, तमाशो करे सभु मथे था अची वञनि, मथे को बि न अचे, रज़ाकार दोस्त जेको आहे सो निभाइजो इन ॻाल्हि ते। उहो माण्हू सिर्फ़ु मथे ईंदो, ही सभु आलिम ऐं नात ख़ान उनखे हार पाराईंदा, उन शख़्स खे मीडिया कवरेज थींदी उनजी मुकमल तरह सां, सभु उनखे ॾिसंदा सुहिणे नमूने। उनखे हार हाजी इमदाद साहिबु शुरूआति कंदो उनखे हार पाराइण जी, उन खां पोइ आऊं बि पाराईंदुसि, मुंहिंजा बचड़ा बि, उलमा मौलाना ख़ान मोहम्मद, मौलाना शबीर चंड साहिबु ऐं ॿिया सभु आलिम बुज़ुर्ग, मौलाना अब्दुल क़दीर हक़ानी जहिड़ा बुज़ुर्ग उनखे सभु हार पाराईंदा। तव्हां सभु इहो नज़ारो ॾिसिजो, उनखे मुबारकूं ॾिजो ऐं उन खां पोइ दुआ ख़ैर थींदी, मुख़्तसर दुआ हूंदी, साईं मौलाना ख़ान मोहम्मद पठान साहिबु दुआ कराईंदा, उन खां पोइ तव्हां पंहिंजे सफ़र जी शुरूआति कजो। हाणे साईं थोरो हिनखे गॾायोसि। ऐं इहा ॻाल्हि अव्हांखे ज़रूरु ॿुधायां त हेतिरनि सालनि मां कार्डनि मां हिकिड़ो कुणो निकिरंदो, हिकिड़ो कार्ड खजंदो। इहो अलाह जे तरफ़ खां फ़ैसिलो आहे, जंहिंजो नसीबु हूंदो। तव्हां पंहिंजे तरफ़ों दिलि सां आया आहियो, दिलि सां तव्हांजी दिलि तड़पे थी त असांखे मन ओॾों जो को वारो मिली पवे। अलाह खां दुआ था कयूं त अलाह ताला कंहिंखे न छॾींदो। उमेद आहे त तव्हां सभई इनशाअल्लाह जंहिंखे तड़प आहे अलाह कंदो पहुचंदो, पर ईअं न थिए तव्हां सभई दुरूद शरीफ़ पढ़ो, मन न मन कंहिंजी का ॻाल्हि अघामजी वञे। वधीक गोड़ जी ज़रूरत न आहे, जीअं साईं तव्हांखे ॿुधायो थो न, जंहिंजो निकितो उनखे ख़ुशकिस्मत सम्झी सभई मुबारक ॾिजो। सभई दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान अल्लाह। दिल धक धक करे थी, माशाअल्लाह। अॼु क़ुरान हिफ़्ज़ मुकमिल कंदड़ हाफ़िज़ सिकंदर भट्ट, हिन जा 2 भाग आहिनि माशाअल्लाह। सब दोस्त पंहिंजी जगह ते वेठा रहो। हाजी साहब के हार दियो त
हिकिड़ो हार सभु दोस्त बाक़ी पोइ ते रहियो आदा साईं हाजी साहब खे हार ॾियो हिकिड़ो अदा जी साईं हो जब सामने सब्ज गुंबद तुम्हारे निहायत अकीदत से दामन पसारे हो जब सामने सब्ज गुंबद तुम्हारे निहायत अकीदत से दामन कवरेज कयो हाणे बुला खान में ये पहिरीं टिकट वञे पई न त यको ॿियनि इलाइक़नि में वई हा सलामों से कैसे तड़पते हैं तेरे मदीने के माशाअल्लाह बड़ी चाहतों से है इस दर को पाया पड़ा ही रहूं दरना छूटे तुम्हारा बड़ी चाहतों से है इस दर को पाया इन जूं टे ख़ुशख़बरियूं आहिनि क़ुरान हिफ़्ज़ मुकमल कयो अथसि उमिरि जी टिकट बि निकिती आहे शादी बि तयारु अथसि माशाअल्लाह गॾो गॾु भाग आहिनि हिन जा